जॾहिं हीअ मूंखे मारीनि था त भले नाज़रीन मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार में हिन टाइम बीठल आहियां रेती रोड उबावड़ो बाईपास सां गॾु मां नाज़रीन मां दोस्तनि खे हिकिड़े अहिड़े नौजवान सां मुलाक़ात कराइणु चाहियां थो जंहिं खोड़ सारी तालीम कराई आहे BS1 BS2 कई आहे ऐं माशाअल्लाह तालीम हुजण जे बावजूदि पंहिंजी मदद पाण नौकिरी न मिलण जे करे उहो रेती रोड ते बीह करे अॼु जेको आहे न चांवर छोला लॻाए ऐं पंहिंजी मदद पाण रोज़गार कंदा पिया अचो त मां अवां दोस्तनि जी उन सां मुलाक़ात बि करायां थो कहिड़ो दोस्त आहे हीअ आहे असांजो दोस्त नौजवान जंहिं माशाअल्लाह खोड़ सारी तालीम बि कई आहे ऐं ॾिसो पिया हीअ चांवर छोला खपाए पियो ऐं चांवर छोला खपाइनि रोज़गार करणु महिनत में को बि हर्ज़ु न आहे महिनत असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कई आहे पोरियो त बाबा करणु खपे पोइ बि ॾिसो गवर्नमेंट हुकूम जी तरफ़ां हिननि खे जेको आहे न का बि रिलीफ न मिलियो आहे हिन टाइम ताईं ऐं तालीम जो को बि फ़ाइदो न थियो आहे तालीम केतिरी आहे सर अल्हम्दुलिल्लाह BSc कई आहे ऐं नालो छा आहे तव्हांजो जावेद अली कलोड़ो जी बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह अदा जावेद अली कलोड़ो आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो त असांजे हिन नौजवान जे लाइ लाइक कमेंट कयो ऐं हिन जी हौसला अफ़ज़ाई बि कयो ऐं जेतिरो हिन वीचारे तालीम कई आहे ओतिरो हिन जो तालीम जो को फ़ाइदो न आहे पोइ बि इनशाअल्लाह अलाह साईं कॾहिं न कॾहिं रंग लाहींदो अञा तुंहिंजी उमिरि पई आहे बक़ाया पई थिए इनशाअल्लाह अलाह साईं वॾी जमार ॾींदो तोखे इनशाअल्लाह नौकिरी बि कंदासीं पर हीअ ॾिसो